मुझे जिस्म में रत न तेज़ाब भरियल थी तेज़ाब हथ लाईंदे न सड़ी खाक थी वेंदे खाक अस्सलाम वालेकुम या अली मदद जिया सिंह जिया लतीफ़ जी धरती जिया लतीफ़ जी ॿोली माता जो पंहिंजो अदाकार तव्हांजो पंहिंजो भाउ सतार लाल उर्फ़ मजू दोस्तों असांजी इन रमज़ान जी ईद जी नई फिल्म जी 2-3 ॾींहंनि जे अंदरि में नई रिकॉर्डिंग शुरू थी रही आहे। उन फिल्म जो नालो आहे तेज़ाब जो डायरेक्टर आहे सतार लाल यानी मां ऐं मूंसां गॾु आहे कुर्बान चांडियो ऐं इन फिल्म जो राइटर असांजो सिंध जो तमामु बहितरीनु राइटर वज़ीर जमाली आहे। त दोस्तों जे बि दोस्त खे हिन फिल्म में कमु करिणो आहे त 2 नंबर आहिनि, हिकु मुंहिंजो हिकु कुर्बान चांडियो जो, उन्हनि सां तव्हां राब्तो करे सघो था। मुंहिंजो नंबर आहे 0300 3428 559 ऐं असांजो दोस्त आहे कुर्बान चांडियो, उनजो नंबर आहे 0300 3245 410। त दोस्तों इहो नंबर हो कुर्बान चांडियो जो। जे बि दोस्त खे हिन ईद जी फिल्म में कमु करिणो आहे त तव्हां राब्ते में अचो। उहो बि यूट्यूब ते मुंहिंजो जॾहिं वीडियो रखंदो आहे त दोस्त काफ़ी चवंदा आहिनि त सतार भाई नंबर पोइ कोशिशि कंदो आहे त कंहिंखे नंबर ॾियां हिन जे करे। पोइ इन जे करे दोस्तो मां तव्हांखे पंहिंजो नंबर ॿुधाए छॾियो आहे। जे बि दोस्त खे कमु करिणो हुजे कचहरी करणी हुजे मुंहिंजा भाइरो तव्हां असांजी इज़त आहियो, मां तव्हांजी इज़त आहियां, तव्हां ई प्यारु ॾींदा आहियो, तव्हां ई इज़त ॾींदा आहियो, तव्हां ई कुर्ब ॾींदा आहियो। लख थोरा लख अहसान मूं ते मुंहिंजे माण्हू रहंदा। हिन फिल्म में असांजे सिंध जा तमामु बहितरीनु डायरेक्टर कमु करे रहिया आहिनि ऐं कंहिंजा नाला खणा जेके बि मशहूरु एक्टर हिन फिल्म में मूंसां गॾु। कैमरामैन मुमताज़ ख़ासकली, राइटर वज़ीर जमाली, डायरेक्टर सतार लाल मजू ऐं बहितरीनु डायरेक्टर कुर्बान चांडियो आहे। त दोस्तों जंहिंखे बि हिन फिल्म में कमु करिणो आहे त असां नंबर तव्हांखे पंहिंजा ॿुधाए छॾियासीं। हिन फिल्म जो नालो आहे तेज़ाब, फुल एक्शन ऐं तमामु बहितरीनु लव स्टोरी ऐं इंशाल्लाह कमु कंदो त तव्हांखे मज़ो अची वेंदो। वॾी महिरबानी, लख थोरा लख अहसान मूं ते मुंहिंजे माण्हुनि जा। जी सिंध।